ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 7/3/2025। मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार, ये अनादि अविनाशी ठहियल ड्रामो आहे। इन में जो सीन पास थी उहो पोइ कल्प पोइ रिपीट थींदी। इन करे सदा निश्चिंत रहो। ये अनादि अविनाशी ठहियल ड्रामो आहे। हिन में जो सीन पास थी वो पोइ कल्प पोइ वरी रिपीट थींदी। इन करे सदा निश्चिंत रहो। प्रश्न आहे, ये दुनिया पंहिंजी तमो प्रधान स्टेज ते पहुची वई आहे, उन जी निशानियूं छा आहिनि? उत्तर आहे, दिन प्रतिदिन उपद्रव थींदा रहंदा आहिनि, हिन करे घमसान थिए थो। चोर कीअं मारपीट करे लूट करे हली वेंदो आहे। बिना मौसम बरसाति पवंदी रहंदी आहे, केतिरो नुक़सानु थी वेंदो आहे। इहे सभु तमो प्रधानता जा चिन्ह आहिनि। तमो प्रधान प्रकृति दुख ॾींदी आहे। तव्हां ॿार ड्रामा जे राज़ खे ॼाणंदा आहियो, हिन करे चवंदा आहियो नथिंग न्यू। दिन प्रतिदिन उपद्रव थींदा रहंदा आहिनि, केतिरा घमसान थिए थो न। चोर कीअं मारपीट करे लूट करे वेंदा आहिनि, लूटे वेंदा आहिनि माण्हुनि खे। बिना मौसम बरसाति पवंदी आहे, केतिरो नुक़सानु थी वेंदो आहे। इहे सभु तमो प्रधानता जा चिन्ह आहिनि। तमो प्रधान प्रकृति दुख ॾींदी रहंदी आहे। तव्हां ॿार ड्रामा जे राज़ खे ॼाणंदा आहियो, हिन करे नथिंग न्यू। ओम शांति। हाणे तव्हां ॿारनि ते ज्ञान जी वर्षा थिए थी। तव्हां आहियो संगम युगी। बाक़ी जो बि मनुष्य आहिनि उहे सभु आहिनि कलयुगी। हिन समय दुनिया में अनेक मतांतर आहिनि। तव्हां ॿारनि जी त हिकु ई मत आहे न, जो हिकु मत भॻवान जी ई मिलंदी आहे। उहो माण्हू भक्ति मार्ग में जप तप तीर्थ आदि जो कुझु कंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि इहे सभु रास्ता भॻवान सां मिलण जा आहिनि। चवंदा आहिनि भक्ति खां पोइ ई भॻवानु मिलंदो, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि भक्ति शुरू कॾहिं थींदी आहे, कॾहिं ताईं हलंदी। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि भक्ति सां भॻवानु मिलंदो। इन करे अनेक प्रकार जी भक्ति कंदा रहंदा आहिनि। इहे बि ख़ुदि सम्झंदा आहिनि कि परंपरा खां भक्ति कंदा आया आहिनि। हिकु ॾींहुं भॻवानु ज़रूरु मिलंदो, कोई न कोई रूप में भॻवानु मिलंदो। छा कंदा? ज़रूरु सदगति कंदा न। शुरू आहे ई सर्व जो सदगति दाता। भॻवानु केरु आहे, कॾहिं ईंदो, इहे बि न ॼाणंदा आहिनि। महिमा भल क़िस्म क़िस्म जी कंदा आहिनि। चवंदा आहिनि भॻवानु पतित पावन आहे, ज्ञान जो सागर आहे, ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। इहे बि ॼाणंदा आहियो भॻवानु निराकार आहे। जीअं असां आत्मायूं बि निराकार पुठियां शरीर वठंदा आहियूं। असां आत्मायूं बि बाप सां गॾु परमधाम में रहण वारा आहियूं। असां आत्मायूं बि बाप सां गॾु परमधाम में रहण वारी आहियूं। असां हितां जा वासी न आहियूं, हितां जा काथां जा निवासी आहियूं। इहे बि यथार्थ रीति न बदिलाईंदा आहिनि। कोई त सम्झंदा आहिनि असां स्वर्ग में हली वेंदासीं। हाणे सिधो स्वर्ग में त कंहिंखे बि वञिणो न आहे। कोई पोइ चवंदा आहिनि ज्योति जोत में समाइजी वेंदी। इहे बि रॉन्ग आहे। आत्मा खे विनाशी ठाहे ॾींदा आहिनि। मोक्ष बि थी न सघे, जबकि चवंदा आहिनि बनी बनाई बन रही। इहे चक्कर फिरंदो रहंदो आहे। हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे, परंतु चक्र कीअं फिरंदो आहे इहे न ॼाणंदा आहिनि। न चक्र खे ॼाणंदा आहिनि, न ईश्वर खे ॼाणंदा आहिनि। भक्ति मार्ग में केतिरो भटकंदा आहिनि। भॻवानु केरु इहे तव्हां ॼाणंदा आहियो। भॻवान खे फादर बि चवंदा आहिनि त बुद्धि में अचिणो खपे न। लौकिक फादर बि त
पोइ लौकिक फादर बि त आहे, पोइ बि असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं त 2 फादर थी विया न, लौकिक ऐं पारलौकिक। हुन पारलौकिक बाप सां मिलण लाइ एतिरी भक्ति कंदा आहिनि, उहा परलोक में रहंदा आहिनि। निराकारी दुनिया बि ज़रूरु आहे, वो परलोक में रहंदा आहिनि। निराकारी दुनिया बि आहे ज़रूरु। तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो मनुष्य जो कुझु कंदा आहिनि उहो सभु भक्ति मार्ग आहे। रावण राज्य में भक्ति थींदी आई आहे, ज्ञान त कुझु आहे न। भक्ति सां ई कॾहिं सदगति न थी सघंदी आहे। सदगति करण वारे बाप खे यादि कंदा आहियूं त ज़रूरु उहो कॾहिं अची करे सदगति कंदा न। तव्हां ॼाणंदा आहियो इहे बिल्कुलु तमो प्रधान दुनिया आहे। सतो प्रधान हुया, हाणे तमो प्रधान आहिनि। केतिरा उपद्रव थींदा रहंदा आहिनि, ॾाढो घमसान थींदो रहंदो आहे न। चोर बि लूटदा रहंदा आहिनि। कहिड़ा कीअं मारपीट चोर कीअं मार पीटे करे चोर पैसा खणी वेंदो आहे। अहिड़ी दवायूं आहिनि जो सुंघाए करे बेहोश करे ॾींदा आहिनि। इहे रावण राज्य आहे न। इहे ॾाढो वॾो बेहद जो खेल आहे। इनखे फिरणो बि 5000 इनखे फिरण में 5000 वर्ष लॻंदा आहिनि। खेल बि ड्रामा मिसल आहे न, नाटक न चईंदासीं। नाटक में त सम्झो कोई एक्टर बीमार पइजी वेंदो त अदली बदली करे सघंदा आहियूं। इन में त इहा ॻाल्हि थी न सघे। इहे त अनादि ठहियल ड्रामो आहे। सम्झो कोई बीमार थी वेंदो त चईंदा ईअं बीमार थियण जो बि ड्रामा में पार्ट आहे। इहे अनादि ठहियल आहे। ॿियो कोई तव्हां ड्रामा चओ ऐं कंहिंखे तव्हां इहे अनादि ठहियल ड्रामो आहे। ॿियो कंहिंखे तव्हां ड्रामा चओ त मुंझी वेंदा। तव्हां ॼाणंदा इहे बेहद जो ड्रामो आहे। कल्प पोइ वरी खां इहे ई एक्टर्स हूंदा। जीअं हाणे बरसाति आदि पवंदी आहे, कल्प पोइ बि उहे ई पवंदी, छो जो रिकॉर्ड थी वियो न। इहे ई उपद्रव थींदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ज्ञान जी बरसाति हाणे सभिनि ते पई न सघंदी आहे, लेकिन इहा आवाज़ सभिनि जे कन में अवश्य ईंदो कि ज्ञान सागर भॻवान आयल आहे। इहा आवाज़ सभिनि वटि वेंदो। ॾिसो, हिक ई घर में हिक माण्हू जे मथां बरसाति पए थी, ॿिए जे मथां नथी पए। तव्हांजो मुख्य आहे ही योग। ज्ञान बि तव्हां ॿुधंदा आहियो, बाक़ी बरसाति त सॼी दुनिया में पवंदी। तव्हांजे योग सां स्थाई शांती थी वेंदी त पूरी दुनिया में बरसाति पए थी। कहिड़ी? ज्ञान जी। लेकिन सिर्फ़ु पईंदे हुए बि माण्हुनि खे सम्झ ई नथी अचे। बाबा चवनि था कि बरसाति त पूरी दुनिया में पईंदी। आवाज़ सभिनि जे कननि में आवाज़ ज़रूरु वेंदो। तव्हांजो मुख्य आहे योग। ज्ञान बि तव्हां ॿुधंदा आहियो, बाक़ी बरसाति त सॼी दुनिया में पवंदी। तव्हांजे योग सां स्थाई शांती थी वेंदी। तव्हां सभिनि खे ॿुधाईंदा आहियो कि स्वर्ग जी स्थापना करणु भॻवानु आयल आहे, परंतु अहिड़ा ॾाढा आहिनि जो पंहिंजे खे भॻवानु सम्झी वेठा आहिनि। त तव्हांखे पोइ केरु मञंदो? हिन करे बाप सम्झाईंदा आहिनि कोटो में कोई ही निकरदा।
तामे बि नंबरवार ॼाणंदा आहिनि। भॻवानु बाप आयल आहिनि, बाप सां त वरसो वठिणो खपे न। कीअं बाप खे यादि करो उहो बि सम्झायो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो। मनुष्य त देह अभिमानी थी विया आहिनि। बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई तॾहिं आहे जॾहिं सभई मनुष्य आत्मा पतत थी वेंदा आहिनि। तव्हां केतिरा तमो प्रधान ठही विया आहियो, हाणे मां आयो आहियां तव्हांखे सतो प्रधान ठाहिण। कल्प पहिरियों बि मां तव्हांखे अहिड़ो ठातो हुयो। तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठहियो, कीअं ठहींदा? कल्प पहिरियों बि मां तव्हांखे ईअं सम्झायो हुयो, तव्हां सतो प्रधान कीअं ठहींदा? सिर्फ़ु मूंखे यादि करो। मां आयो आहियां तव्हांखे पंहिंजो रचना जो परिचय ॾियणु। हुन बाप खे सभई यादि कंदा आहिनि। रावण राज्य में आत्मा पंहिंजे बाप खे यादि कंदी आहे। बाबा आहे ही अशरीरी बिंदी। उन्हनि जो नाम पोइ रखी छॾियो अथनि। तव्हांखे चईंदा आहिनि शालिग्राम ऐं बाप खे चईंदा आहिनि शिव। तव्हां ॿारनि जो नाम शरीर ते पवंदो आहे। बाप त आहे ई परमात्मा, उन्हनि खे शरीर त वठिणो न आहे। उहे इन्हनि में प्रवेश थींदा आहिनि। उन्हनि हिन में प्रवेश कयो आहे। इहे ब्रह्मा जो तन आहे, इनखे शिव न चईंदासीं। आत्मा नाम त तव्हांजो आहे ई। पोइ तव्हां शरीर में ईंदा आहियो, उहो परमात्मा आहे सभी आत्माउनि जो पिता। त सभिनि जा ॿ बाप थी विया न, हिकु निराकार ॿियो साकारी। इन्हनि खे पोइ अलौकिक वंडरफुल बाप चईंदासीं। केतिरा ढेर ॿार आहिनि ब्रह्मा बाबा। मनुष्य त इहे सम्झ में ई न ईंदो आहे मनुष्यनि खे। त प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं एतिरा ढेर आहिनि। इहे छा आहिनि, के प्रकार जो धर्म आहे, सम्झी न सघंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो इहे कुमार कुमारियूं प्रवृत्ति मार्ग जो अक्षर आहे न। माँ बाप कुमार कुमारियूं भक्ति मार्ग में त तव्हां यादि कंदा आया आहियो। तव्हां माता पिता असां बालक तव्हांजा। है न, बाबा चवनि था तव्हां ॼाणंदा आहियो कुमार कुमारियूं प्रवृत्ति मार्ग जो अक्षर आहे। माँ बाप कुमार कुमारियूं भक्ति मार्ग में त तव्हां यादि कंदा आहियो तव्हां माता पिता। हाणे तव्हांखे माता पिता मिलियो आहे, तव्हांखे एडॉप्ट कयो अथई। सत्युग में एडॉप्ट न थींदा आहिनि, हुते एडॉप्शन जो नाम न आहे। हिते पोइ बि नाम आहे, उहा आहे हद जा बाप, इहा आहे बेहद जो बाप। बेहद जी एडॉप्शन इहे राज ॾाढो ई गुही सम्झण लाइक़ु है न। बेहद जी एडॉप्शन इहे राज ॾाढो गुही ऐं सम्झण लाइक़ु आहे। तव्हां माण्हू पूरी रीति कंहिंखे सम्झाईंदा न आहियो कि कीअं बाबा अची करे एडॉप्ट कंदा आहिनि। पहिरियों अंदरि कोई ईंदो आहे, चओ गुरू जो दर्शन करणु आया आहियो। त कोई अंदरि ईंदा आहिनि, चओ गुरू जो दर्शन करणु आया आहियो। त तव्हां चओ कि इहो मंदरु न आहे। बोर्ड ते ॾिसो छा लिखियो आहे, ब्रह्मा कुमार कुमारियूं ढेर आहिनि। इहे सभु प्रजापिता जा ॿार थी विया। प्रजा त तव्हां बि आहियो। भॻवानु सृष्टि रचंदा आहिनि ब्रह्मा मुख कमल द्वारा असांखे रचियो आहे। असां ई नई सृष्टि जा आहियूं, तव्हां पुराणी सृष्टि जा। नई सृष्टि जो ठहिणो हूंदो आहे हिन संगम युग ते। इहे पुरुषोत्तम ठहिण जो युग आहे। तव्हां संगम युग ते बीठा आहियो, उहो कलयुग में बीठा आहिनि। जीअं कि पार्टीशन थी वई आहे। अॼुकल्ह त ॾिसो केतिरी पार्टीशन आहे। हर हिकु धर्म वारो सम्झंदा आहिनि पंहिंजी प्रजा खे हर हिकु धर्म वारो सम्झंदो आहे असां पंहिंजी प्रजा खे संभालंदासीं, पंहिंजे धर्म खे हम जींस खे सुखी रखंदासीं।
इन करे हर हिकु चईंदा आहिनि असांजी स्टेट सां इहा चीज़ ॿाहिरां न वञे, ॿाहिरि न वञे। अॻियां त राजा खे सॼी प्रजा ते राजा जो सॼी प्रजा ते हुकुम हलंदो हुयो। राजा खे कोई माई बाप अन्नदाता चईंदो हुयो। हाणे त राजा रानी कोई आहे न, अलॻि अलॻि टुकड़ा थी विया आहिनि, केतिरा उपद्रव थींदा रहंदा आहिनि, अचानक बाढ़ अची वई, भूकंप थींदा रहंदा आहिनि। इहे सभु कुझु दुख जो मौत आहे। हाणे तव्हां ब्राह्मण सम्झंदा आहियो असां सभु आपस में भाउ आहियूं, त असां आपस में त असांजो आपस में ॾाढो प्यार, असांखे आपस में ॾाढो प्यार सां खीर खंड थी करे रहणो आहे। असां हिकु बाप जा ॿार आहियूं त आपस में ॾाढो प्यार हुजणो खपे। राम राज्य में शेर बकरी जो हिकदमि पक्का दुश्मन आहे, वो भी इकट्ठा पाणी पींदा आहिनि। राम राज्य में जो शेर बकरी जो हिकदमि पक्का दुश्मन आहिनि, उहे बि इकट्ठा थी करे पाणी पींदा आहिनि। शेर बकरी पाणी पींदा, हुते ईअं शेर हूंदो न, बकरी हूंदी न, लेकिन ही कहावत आहे। जे हिते जो आत्मा अहिड़ी दुश्मन आहिनि, उहो बाबा जो ज्ञान वठी करे सतयुग में साथ में रहंदियूं। हिते तव्हां ॾिसो घर घर में केतिरो झगड़ो आहे, नेशन नेशन जो झगड़ो आहे, आपस में ई फूट पइजी वेंदी आहे, अनेक मतियूं आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां अनेक बार बाप सां वरसो वरितो आहे, पोइ गवायो आहे, अर्थात रावण ते जीत पाती आहे, पोइ हराए छॾंदा आहियूं। हिकु बाप जी श्रीमत ते असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। इन करे उन्हनि खां उन्हनि खे ऊचते ऊच भॻवान चइबो, छो जी उन्हनि जी मत ते असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहिनि, सर्व जो दुख हरता सुख करता। हाणे तव्हांखे सुख जो रास्तो ॿुधाइनि था। तव्हां ॿार आपस में खीर खंड रहणो खपे, तव्हां ॿारनि खे आपस में खीर खंड रहणो खपे। दुनिया में आपस में सभी लूण पानी आहिनि, हिक ॿिए खे मारण में देरी न कंदा आहिनि। तव्हां ईश्वर औलाद त खीर खंड थियणो खपे न। तव्हां ईश्वर संतान देवताउनि सां बि ऊचा आहियो, तव्हां ईश्वर संतान देवताउनि खां बि ऊचा आहियो। बाबा चवनि था तव्हां बाप जा केतिरा मददगार ठहींदा आहियो। पुरुषोत्तम ठाहिण जे मददगार आहियो त दिलि में अचिणो खपे असां पुरुषोत्तम आहियूं, त असां में उहे दैवी गुण आहिनि। आसुरी गुण आहे त उहो बि बाप जो ॿार त कहलाए न सघे। इन करे चईंदा आहिनि सतगुरु जो निंदक ठौर न पाए। ये कलयुगी गुरु पोइ पंहिंजे लाइ चई करे मनुष्य खे डराईंदा आहिनि, त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि सपूत ॿार उहो जो बाप जो नाम बालो कंदो रहे, खीर खंड थी रहे। बाबा हमेशह चईंदा आहिनि खीर खंड ठहो, लूण पाणी थींदव, आपस में लड़ो, लूण पाणी थी आपस में लड़ो झगड़ो न। तव्हांखे हिते खीर खंड ठहिणो आहे, आपस में ॾाढो लव खपे, छो जी तव्हां ईश्वर औलाद आहियो न। ईश्वर मोस्ट लवली आहे, तॾहिं त उन्हनि खे सभई यादि कंदा आहिनि न। तव्हांजो आपस में ॾाढो प्यार हुजणो खपे, न त बाप जी इज़त गवाईंदव। ईश्वर जा ॿार आपस में लूण पानी कीअं थी सघंदा आहिनि, है न। ईश्वर जा ॿार आपस में लूण पानी कीअं थी सघंदा आहिनि, न त बाप जी इज़त गवाईंदव। ईश्वर जा ॿार हीअं पोइ पद कीअं पाईंदव। बाबा सम्झाईंदा आहिनि आपस में खीर खंड थी करे रहो। बाबा चईंदा आहिनि त कुझु बि
आपस में खीर खंड थी करे रहो। लूण पाणी थींदा हो त कुझु बि धारणा न थींदी। अगरि बाप जे डायरेक्शन ते न हलंदव त पोइ पद कीअं ऊच पद कीअं पाईंदव। देह अभिमान में अचण सां ई पोइ आपस में लड़ंदा आहिनि। देही अभिमानी आहियो त कुझु बि खिटफट न हुजे। इन करे देही अभिमानी थी करे रहो त कुझु बि खिटफिट न थींदी। ईश्वर बाप मिलियो पोइ दैवी गुण बि धारण करणा आहिनि। आत्मा खे बाप जहिड़ो ठहिणो आहे। जीअं बाप में पवित्रता सुख शांती प्रेम आदि सभु आहे, तव्हांखे बि हूअं ठहिणो आहे, न त ऊच पद पाए न सघंदव। पढ़ी करे बाप सां ऊच वरसो पाइणो। ॾाॾनि जो कल्याण कंदा आहिनि उहे ई राजा रानी ठही सघंदा आहिनि। ॾाॾनि जो रूहानी कल्याण करणो, हिते जिस्मानी जो कमु न आहे। बाक़ी दास दासी वञी करे ठहींदा। सम्झी त सघंदा आहिनि न केरु छा ठहींदो। पढ़ण वारा ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि। हिन हिसाब सां असां बाबा जो छा नाम कढंदासीं। ईश्वर जा ॿार त मोस्ट लवली हुजणा खपनि न, जो कोई बि ॾिसे ख़ुशि थी वञे। बाबा खे बि मिठा उहा लॻंदा। पहिरियों घर खे त सुधारो, पहिरियों घर खे पोइ ॿियनि खे सुधारणो खपे। गृहस्थ व्यवहार में कमल फूल समान पवित्र खीर खंड थी करे रहो। कोई बि ॾिसे त चए ओहो हिते त स्वर्ग लॻो पियो आहे। अज्ञान काल में बि बाबा ख़ुदि ईअं घर ॾिठा अथई। 6-7 ॿार शादी कया हुआ, सभु इकट्ठा रहंदा आहिनि। सभु सवेरे उथी करे भक्ति कंदा आहिनि। घर में हिकदमि शांती लॻी रहंदी आहे। हीअ त तव्हांजो ईश्वरीय कुटुंब आहे। हंस ऐं बगुलो इकठो त रही न सघंदा आहिनि। तव्हांखे त हंस ठहिणो आहे न। लूण पाणी ठहिण सां बाबा राज़ी न थींदा। लूण पाणी थियण सां बाबा राज़ी न थींदा। बाबा चवनि था तव्हां केतिरो नाम बदनाम कंदा आहियो। अगरि खीर खंड थी करे न रहंदा त स्वर्ग में ऊच पद न पाए सघंदा। ॾाढी सजा खाइणी पवंदी। बाप जो ठही करे पोइ अगरि लूण पाणी थी रहंदा आहियो त 100 गुणा सजा खाईंदा न। बाप जो ठही करे बाप जो ठही करे अगरि लूण पाणी थी रहंदा त 100 गुणा सजा खाईंदा। पोइ तव्हांखे साक्षात्कार बि थींदो रहंदो कि असां छा पद पायूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। सदा ध्यानु रहे असां ईश्वर जा ॿार आहियूं। असां मोस्ट लवली थी करे असांखे रहणो आहे। आपस में कॾहिं बि लूण पाणी न थियणो आहे। आपस में कॾहिं बि लूण पाणी न थियणो आहे। पहिरियों पंहिंजे खे सुधारणो आहे, पोइ ॿियनि खे सुधरण जी शिक्षा ॾियणी। ॿियो आहे जीअं बाप में पवित्रता सुख प्रेम आदि सभु गुण आहिनि, ईअं बाप समान ठहिणो आहे असांखे। जीअं बाप में पवित्रता सुख प्रेम आदि सभु गुण आहिनि, ईअं बाप समान ठहिणो आहे। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जो सतगुरु जा निंदक ठहूं। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जो सतगुरु जा निंदक ठहूं। पंहिंजी चलन सां बाप जो नाम बालो करिणो।
पंहिंजी चलन सां बाप जो नाम वालो करिणो, है न। केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे बाबा जो ठहिण खां पोइ रोज़ सेंटर ते वञणु, या चइण असां बीके आहियूं, या सेंटर ते रहण वारा जेका बि ॿार आहिनि, है न, त उन्हनि ते सभिनि ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि असांखां कोई अहिड़ो संकल्प भूल कर्म न थिए जंहिंसां बाप जी निंदा थिए, न त 100 गुणा दंड मिलंदो। वरदाना बाप ऐं प्राप्ति जी स्मृति सां सदा हिम्मत ऐं उल्लास में रहण वारा हिकु रस अचल भव। बाप द्वारा जनम सां ई जो प्राप्तियूं थियूं आहिनि उन्हनि जी लिस्ट सदा साम्हूं रखो। जॾहिं प्राप्ति अटल ऐं अचल आहे त हिम्मत ऐं उल्लास बि अचल ऐं अटल हुजणो खपे, है न। जॾहिं प्राप्ति अचल ऐं अटल आहे त हिम्मत ऐं उल्लास बि अचल हुजणो खपे। अचल जे बजाय यदि मन कॾहिं चंचल थी वेंदो आहे, उहा स्थिति चंचलता में अची वेंदी आहे, त हिन जो कारण आहे कि बाप ऐं प्राप्ति खे सदा साम्हूं न रखंदा आहिनि, है न। अगरि बाबा चईंदा आहिनि अचल जे बजाय अगरि मन में कॾहिं चंचलता थी वेंदी आहे, स्थिति चंचलता में अची वेंदी आहे, हिन जो कारण आहे बाप ऐं प्राप्ति खे सदा साम्हूं न रखंदा आहियूं। त सर्व प्राप्तियुनि जो अनुभव सदा साम्हूं स्मृति में रहे तॾहिं विघ्न ख़तमु थी वेंदा। पोइ कोई ॻाल्हि ईंदी ऐं असांखे सभु उत्तर पतो हूंदो, असां उनखे ध्यान में रखी पार करे छॾंदासीं। सदा नयो उमंग नयो उल्लास रहंदो, स्थिति हिकु रस ऐं अचल थी वेंदी जॾहिं असां प्राप्तियुनि खे बाबा खे साम्हूं रखंदासीं। स्लोगन आहे कहिड़े बि प्रकार जी सेवा में सदा संतुष्ट रहण ई सुठा मार्क्स वठणा आहिनि। कहिड़े बि प्रकार जी सेवा में सदा संतुष्ट रहण ई सुठा मार्क्स वठणा आहिनि। सदा संतुष्ट रहो, कुझु बि कार्य करो सुठो मर्यादा पूर्वक ऐं उन में संतुष्ट रहो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। तव्हां ब्राह्मण ॿार ॾाढा रॉयल आहियो। तव्हांजो चहिरो चलन ॿई सत्यता जी सभ्यता अनुभव कराइनि। तव्हां ब्राह्मण ॿार ॾाढा रॉयल आहियो। तव्हांजो चहिरो ऐं चलन ॿई सत्यता जी सभ्यता जो अनुभव कराइनि। तव्हांजो चहिरो तव्हांजो चलन छा कराइनि? सत्यता जी सभ्यता जो अनुभव कराइनि। वैसे भी रॉयल आत्माउनि खे सभ्यता जी देवी चइबो आहे। उन्हनि जो ॻाल्हाइण हलणु चलणु खाइण पीअण उथण वेहण हर कर्म में सभ्यता सत्यता स्वतः ई ॾेखारे में ॾींदी आहे। जेका रॉयल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हाइण ॾिसणु हलणु खाइण पीअण उथण वेहण हर कर्म में सभ्यता सत्यता स्वतः ही ॾेखारे में ॾींदी आहे। ईअं न कि मां त सत्य आहियां, सत्य खे सिद्ध करां ऐं सभ्यता हुजे ई न, इहे त राइट न आहे न। जंहिंमें सत्यता हूंदी हुन में सभ्यता बि हूंदी, मतिलबु सुठा मैनर्स बि हूंदा। त सत्यता सां गॾु सभ्यता बि हुजणी खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।